दोस्तों, हीअ ॻाल्हि आउं अनवर पीरज़ादो अकेडमी ऐं ॿलहड़े जी जे दोस्तनि जे लाइ करणु चाहियां थो। अनवर पीरज़ादे सां मुंहिंजी मुलाक़ात 1999 में संगत कराची जे गॾिजाणियुनि में थींदी हुई ऐं तॾहिं खां वठी उन सां मुसलसल मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। मूं जॾहिं संगत कराची जॉइन कई त उन वक़्तु खां पहिरीं अनवर पीरज़ादो उन जो सेक्रेटरी रही चुको हो ऐं उते अक्सर ईंदो हो ऐं तमामु पुरजोश नमूने सां हर सिंफ़ ते ॻाल्हाईंदो हो ऐं हुन जी शाइरी ऐं हुन जी सहाफ़त जेको आहे उहा तमामु घणी उत्साह पैदा कंदड़ हुई ऐं हू हिकिड़ो वर्किंग जर्नलिस्ट हो। मगर उन सॼे अरसे जे दौरान मूंखे कॾहिं बि इहो महसूसु न थियो त हुन खे पंहिंजी शाइरी छपाइण या पंहिंजी जेके सहाफ़ती हुन जूं कामयाबियूं हुयूं उन्हनि खे ज़ाहिर करणु या उन्हनि खे किताबी सूरत में आणणु या उन सां गॾोगॾु कल्चरल जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जा बि हू पंध कोन काटींदो हो त उन्हनि खे वञी रिक्वेस्ट करे त मुंहिंजा किताब छपे। मगर अनवर पीरज़ादो ॿलहड़े जी ॻोठ जा जेके बि पीरज़ादा आहिनि या जेको बि उते जो कुटुंब आहे उन्हनि सभिनी खे उत्साह ॾींदड़ शख़्सियत आहे ऐं उन जे वफ़ात करण खां पोइ उन जे ॿारनि अमर पीरज़ादे, ज़ैद पीरज़ादे ऐं ज़रार पीरज़ादे उन जे लिखड़ियुनि खे छपायो आहे ऐं उन जूं जेके ॿियूं कामयाबियूं हुयूं सभ खां वॾे में वॾी कामयाबी हुन जी इहा हुई त हुन पंहिंजे ख़ानदान में औरत ऐं मर्द जे विच में को बि फ़र्क़ु न रखियो आहे ऐं ॿिन्ही खे बराबरि सम्झो वञे थो। सो उहा अनवर पीरज़ादो अकेडमी जेका आहे उहा हिन वक़्तु इलाही सुठो कमु करे रही आहे ऐं हिन वक़्तु हिन सॼी जी वॾे में वॾी ज़रूरत तइलीम आहे ऐं आउं सम्झां थो त इन कुटुंब जेका तरक़ी कई आहे उन जो बि बुनियादु तइलीम आहे ऐं मुंहिंजी जेका तंज़ीम आहे इंडस एजुकेशन फाउंडेशन उहा इंशा अल्लाह ताला ॿलहड़े जी जे ॻोठ लाइ ऐं उन जे स्कूलनि जे लाइ गॾु कमु कंदी। असांजी तंज़ीम जा 2025 में 2 वॾा अहम इवेंट आहिनि। हिकिड़ो 21 जून ते टोरंटो कनाडा में थी रहियो आहे ऐं सेप्टेम्बर में असां पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल लंडन में करे रहिया आहियूं। उन्हनि जे दौरान मूंखे कॾहिं मौक़ो मिलियो त इंशा अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फंड रेज़िंग कंदुसि ऐं जेको उन्हनि जो हाई स्कूल आहे उन्हनि खे हिकिड़ी ट्रांसपोर्ट प्रोवाइड करे ॾींदुसि त जीअं पसगिरदाई जे ॻोठनि मां ॿार ऐं नियाणियूं ख़ासि तौर ते स्कूल अची सघनि। त इंशा अल्लाह ताला असांजो तव्हां सां साथ क़ाइमु रहंदो ऐं मूंखे तव्हां पंहिंजी टीम जो हिसो सम्झो।